बिल्कुल कश्मीर कंधकोट तालुके तंगोनी में सिंध यूनाइटेड पारा एक कबीले तकरार के खात्मे लाइ माशाला होटल का जेका रैली करी रही शहर के मुख्तलिफ चौकन चौरान खां थींदे बस अड्डे ते पुट जिते वॾे अंग में जेके कारकुन अॻवान एहतजाज करे अचो संद अॻवाननि सां ॻाल्हि ॿोल कयूं उन्हनि जो अधिक छा चवणु आहे। मैसेज असांजो इहो आहे सिंध यूनाइटेड पार्टी मुसलसल कबीलाई तकरारनि जे ख़िलाफ़ हिकिड़ा वॾा एहतजाज पई करे। अॼु असांजो ही ॿियो वॾो एहतजाज आहे तंगवानी में। तव्हां ॾिठो आहे त हज़ारे माण्हुनि गॾिजी करे इन अज़म जो एतमाद कयो आहे त क़तन असांखे जेका कबीलाई दहशतगर्दी जेका थिए पई माण्हुनि जो क़त्लेआम थिए पियो उहो असांखे क़बूल न आहे। इहो रेफरेंडम मुंहिंजो ख़्यालु आहे त उनखे सरदार बि सम्झे हितां जो चूंडियल नुमाइंदो बि सम्झे हितां जी इंतिज़ामिया सम्झे त माण्हू बेज़ार थी चुका आहिनि। इन बिरादरियूं जेके हिक ॿिए सां दस्तो गिरेबा आहिनि जेके खून जे प्यासा बणियल आहिनि उहे नफ़रत जो इज़हार करे अॼु पोइ इन्हनि जो इज़हार कयो आहे त असांखे हाणे कबीलाई दहशतगर्दी जे नाले ते घणो विढ़ायो वियो घणो असांजो खून करायो वियो असांजे बच्चनि खे तालीम खां महरूम रखियो वियो असांखे रोज़गार खां महरूम रखियो वियो असांजा जेका वसीला आहिनि ऐं जेके असांजा शहरनि जूं जेके रौनकूं जेको हक़ आहे उहो असांखां फुरियो वियो। तंहिं करे अॼु असां इहा घुर था कयूं त ख़ुदारा हितां जा चूंडियल नुमाइंदा हितां जा सरदार पंहिंजो किरदारु अदा करे जहिड़ींदड़ दौरनि में सुलह जे लाइ कोशिशि कनि। क़ौम ते रहम कयो सिंधी क़ौम ते रहम कयो। अॼु सिंध ॿरे थी पई कबाइली झेड़नि में रोज़ कूंदर कुसजनि था पिया घोट कुसजनि था पिया। मुंहिंजी अपील आहे सरदारनि भोतारनि ऐं रियासत खे त उहो इंतिहाई कदम खणी करे इन जरगा कराइनि ठाह कराइनि सुलह कराइनि। आला इंतज़ामिया खां ऐं आला अदलिया खां इहो पुरज़ोर मुतालबो करियूं था त फिलफोर नोटिस वठी करे जेके कबाइली झगड़ा आहिनि इन्हनि जी ख़ात्मे जे लाइ जेको आहे त अहम किरदारु अदा करनि ऐं असांजे ज़िले में अमन अमान खे बहाल कयो वञे। बिल्कुलु सही असां इहो चाहियूं था त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ बि अचाए थी पई त इन इलाइक़े में अमन थिए पंहिंजे ज़िले में पंहिंजे तालुके में अमन थिए। हितां जा जेके बि सगारा दोस्त आहिनि उन्हनि खे चवंदासीं त उहे अॻिते वधनि ऐं इन अमन खे जेको आहे कामयाबु करनि जीअं हिते अमन बरक़रार थी सघे। ऐं असीं सम्झूं था त सिंध सॼे दुनिया अंदरि जागीरदारी समाज वॾेराशाही वारी जेका सरदारशाही आहे सा ख़तमु थी वई आहे। सिंध अंदरि ही पाण आर्टिफिशली सी आहे पाण इनखे नाफ़िज़ कई वेठी आहे त सिंध जा माण्हू पोइते पयल हुजनि सिंध जा माण्हुनि खे पोइते हक़ीर सम्झो वञे। तव्हीं ॾिठो त बदमनी में बि हिते ईअं ई हलियो को वॾो को मामिलो थियो न आहे पर राति ॾेठे में अमन थी वियो हलियो। ईअं ई इहो जेको मामिलो आहे कबीलाई झड़नि जो कबीलाई दहशतगर्दी आई आहे। असीं सम्झूं था पिया त हीअ कबीलाई तकरार कोन्हे कबीलाई दहशतगर्दी आहे। सिंध जे अंदरि ही लतीफ़ जी धरती आहे सचल जी धरती आहे सामीअ जी धरती आहे जंहिं इश्क मोहब्बत प्यार सिक ऐं उकीर सम्झायो आहे। सिंध जे अंदरि महज़ब इंतहा पसंदी ऐं कबीलाई झड़नि जी जेका जाइ कोन्हे को हिते लतीफ़ आलम सभु आबाद करे जी वाई ॾिनी आहे उहा वाई इश्क ऐं मोहब्बत जी वाई आहे। तव्हां ॾिसो असां सिंध जे अंदरि कोडी जो रांदि हुजे मल जो रांदि हुजे ॿियूं शयूं आहिनि जिदी जो रांदि हुजे असीं त मोहबतूं वेड़ींदड़ शख़्सियत आहियूं। असीं त हमेशह मच कचरनि में मोहबतूं पकड़ींदा आहियूं। ही कबीलाई दहशतगर्दी सिंध जी रिवायतनि में कोन्हे को इन रिवायत जेके बि इहे सरमाएदारी ऐं सरमाएदारी निज़ाम जो वाक़ियात आहिनि उहे गिलासतूं आहिनि उन्हनि खे सिंध मुकमल रद्द थी करे अॼु तंगवानी जे अंदरि जेका ही रैली आहे इहो इन शइ जो इज़हार आहे त असीं मोहबती माण्हू आहियूं कबीलाई झेड़नि सां असांजो कोई सरोकार कोन्हे को। असीं सिंधी माण्हुनि खे उहा गुज़ारिश कयूं था तव्हां जेके जंगू कयो था पाण में जेके बिरादरी जा माण्हू ऐं पंहिंजा दोस्त पंहिंजे क़ौम जा माण्हू मारियो था बिली ख़ुदा पाण ते तरस खाई करे ऐं पंहिंजे होताकनि पंहिंजे घरनि ऐं पंहिंजे नियाणियुनि खे जेको आहे हरू भरू रोलियो न छाकाणि हितां जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि हू कॾहिं बि न चाहींदा छाकाणि जेसीं धारियल न हूंदा या जेके कबाइली जहिड़ा न हूंदा त उन्हनि जा होताकूं वीरान हूंदा। साईं अॼु हज़ारनि जी तादाद में SUP जा कारकुन शहर जा सियासी समाजी मज़हबी माण्हू करे हिन तंगवाणीअ जे शहर में निकिरी करे त ज़िले कश्मीर जे अंदरि जेका क़बाइली दहशतगर्दी आहे हिन क़बाइली दहशतगर्दी जे करे जिते असांजा कूंदर कुसजनि पिया ऐं हिन चूंडियल नुमाइंदनि खां ऐं वक़्त जे हुक्मरान खां असां इहो मुतालबो था कयूं त ज़िले कश्मीर जे अंदरि क़बाइली जहिड़ा ख़तमु कराए हिन ज़िले खे अमन जो जेको शहर आहे उहो बणायो वञे। असां जेको आहे शहरी अशर कामनी जी तरफ़ खां जेको आहे असां हिते जेको आहे शरीक थिया आहियूं ऐं असां चाहियूं था त जेको आहे जेके रत जी रांदि जेका सिंध में ऐं जेको ख़ासि करे कंदकोट में ऐं ज़िले में जेका हले थी पई ऐं तालुके तंगवानी में हले थी पई इनखे जेको आहे बंदि कयो वञे। SP साहब खे असां गुज़ारिश कयूं था त इन जा एफर्ट वठनि सरदार साहब जेके इन इलाइक़े जा आहिनि उहे जेको एफर्ट वठनि जेको आहे रत जी रांदि जेको आहे बंदि कई वञे। असांजो हिकिड़ो मुतालबो आहे कश्मीर ज़िले में IG सिंध खां ऐं चूंडियल नुमाइंदनि खां इहो मुतालबो आहे त कश्मीर ज़िले में ख़ासि करे तंगवानी तालुके जो कबाइली जहिड़ा
जेड़ा इनके ख़त्म करायो वञे। ही ॾिसो अॼु तंगवानी जो शौर कंदकोट जो शौर असांजे चूंडियल नुमाइंदनि सरदारनि मोहतरनि खां इहो घुर थो करे असांजे तालुके ज़िले कश्मीर में क़बाइल जहिड़ा ख़तमु कयो वञे। कुझु टाइम अॻु में त बदमनी हो उहो टिन खे ठाहे अची वियो माठारो, हाणे क़बाइल जहिड़ा इन्हनि खे नासुर खे ख़तमु कयो। इहो मुतालबो हिकु ई मुतालबो आहे त जल्द खां जल्द इन क़बाइल ख़बर ख़तमु कयो। असां चवंदासीं जीअं अमन बहाल थींदो ईंदो, जीअं रांदि जो जेको रत जो रांदि आहे इहो ख़तमु थिए, सुकून जो साह खणूं, पाण में मोहबत जो झंडनि जे हेठो अचूं। जीअं बि असांजा तंगवानी शहर वारा दोस्त साहब जेके बिरादरी आहिनि इहे चाहिनि था रत जो रांदि ख़तमु थी वञे, अमन जो साह खणी करे पाण में भाईचारी पैदा कयूं। सर मैसेज इहो आहे त कश्मीर ज़िले जे अंदरि जेका हालत आहे कबीलाई दहशतगर्दी जेको हद सां फैलायो आहे, असीं उन जा मुखालिफ़ बि आहियूं, उनखे किती तौर ते क़बूल नथा कयूं। अॼु सिंध यूनाइटेड पार्टी तरफ़ां जेका एहतिजाजी रैली निकिती आहे जंहिंमें असीं सिंध तरक़ी पसंद पार्टी जे प्लेटफॉर्म तां उनजी भरपूर हिमायत बि करियूं था ऐं जेके जहिड़ींदड़ धुरियूं आहिनि उन्हनि खे इहा अपील कयूं था, मोदबाना गुज़ारिश कयूं था त भाई पाण में खीर खण थियो, ही कबीलाई दहशतगर्दी खे ख़तमु कयो, पंहिंजा नौजवान जेके तव्हांजा रोज़ कुसजनि था पिया उन्हनि खे कुसजण खां बचायो, तालीम वधायो, इल्मु पिरायो, जेको आहे पंहिंजे ॿारनि खे तालीम ॾियो, हिन दहशतगर्दी खां बचो। कैमरामैन टीम सां गॾु अता हुसैन मलिक, मेहरान टीवी, तंगवाणी।